नो 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 यू डोंट वरी। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, उहा सीट असांजी आहे। हिन तक जा माण्हू वॾा वफ़ादार आहिनि, सालनि खां असांजा उछलायल टुकड़नि ते पिया पलनि ऐं उन्हनि कॾहिं बि असांखे डिसअपॉइंट न आहे कयो। हा, ॿ टे माण्हू आहिनि जिन 4 किताब छा पढ़िया आहिनि, माण्हुनि खे वरगलाइण जी कोशिशि कंदा रहंदा आहिनि, पर मुंहिंजो नालो बि आरिफ हुसैन शाह आहे। पर मां बि हुननि जी समूरी ABCD विसारी छॾी। तव्हां फिक्र न कयो, हिन भेरे बि सीट असां ई विन कंदासीं। मुखालिफ़िन भले केतिरा ई हथ पैर छो न हणनि। ओके, सुभाणे मिली। खुदा हाफ़िज़। वालेकुम सलाम। कीअं आहीं तूं वली? सब ठीक सर, अल्लाह जो शुक्र आहे। इहो केरु? सर ही पंहिंजो ई माण्हू आहे, सलाम कर साहब। अस्सलाम वालेकुम सर। इहो कुझु कम बि कंदो आहे या तूं सदाईं कचरो खणी ईंदो आहे? हा बाबा, नालो छा आहे तुंहिंजो? तौकीर नालो आहे सर मुंहिंजो। तूं कॾहिं को वॾो कमु कयो आहे? साईं तमामु काराइतो माण्हू आहे। मूं तोखां न आहे पुछियो, बेवकूफ़। छा पियो चवां? हा, कॾहिं को वॾो कमु कयो आहे तूं? सर वॾे कम मां अव्हांजी छा मुराद आहे? अहिड़ो कमु जेको मूंखे मुतासिर करे सघे। सर ख़बर न आहे मूं में अहिड़ी का ॻाल्हि आहे जेका अव्हांखे मुतासिर करे। मां को कूड़ो वाक़ियो अव्हांखे ॿुधाए सघां पियो, पर न, मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुसि। माना त तूं चाहीं थो त मां तुंहिंजो इम्तिहान वठां? न सर, मुंहिंजे ख़्याल में हिन जी ज़रूरत न आहे। छो जो मां जॾहिं अव्हांजे घर में दाख़िल थी रहियो हुउसि, तव्हांजे घर जी हिननि ऊची दीवारुनि खे ॾिसी रहियो हुउसि, सिक्योरिटीअ खे ॾिसी रहियो हुउसि ऐं सोचे रहियो हुउसि त तव्हांजो हीउ घर केतिरो महफ़ूज़ आहे। पर आई एम सॉरी सर, तव्हांजो घर किथां बि महफ़ूज़ न आहे। इहो तूं कीअं चई थो सघें? ही पिस्टल मुंहिंजो न आहे सर। जॾहिं अव्हांजो सिक्योरिटी गार्ड मुंहिंजी तलाशी करे रहियो त उन ई वक़्तु हुनजो पिस्टल खणी मां पंहिंजे वर में विझी छॾियो सर। मुंहिंजे ख़्याल में उहो हिकिड़ो नाअहल क़िस्म जो माण्हू आहे। ऐं हुनखे फौरन कढी छॾियो त बहितर थींदो सर। सुठो लॻो, तुंहिंजो अंदाज़ मूंखे सुठो लॻो। हाणे वधीक टाइम वेस्ट करण जी बजाए जंहिं कम लाइ मां तव्हांखे घुरायो आहे उहो सिधे तरीक़े सां सम्झे वठो। इन तक में बाई इलेक्शन थी रहियो आहे। असांजो MPA कूड़े डिग्री केस में नाअहल थी वियो। इन जे करे असांजी पार्टी खे वॾो झटको लॻो ऐं असांजा मुखालिफ़ीन बि निहायत मज़बूत आहिनि ऐं हुन तरफ़ां इस्माइल बीठो आहे। उहो पहिरियां असांजी पार्टी में हुयो ऐं मां चाहियां थो त तव्हां ॿई हुन जे ख़िलाफ़ को अहिड़ो स्कैंडल खणी अचो जो इलेक्शन को पहिरियों ई हू मुंहुं भर किरी वञे। वलीद, तूं इस्माइल जी रग रग खां वाक़िफ़ आहीं ऐं इहा सीट कंहिं बि सूरत में असांजे हथनि मां निकिरणु न घुरिजे। समझी वएं? ओके सर। गुड। हाणे टाइम वेस्ट न कयो,
ऐं वञी तयारी कयो। ओके सर, हीअं ई थींदो। थैंक यू। हाणे मां ॾिसंदुसि त तूं इहा सीट कीअं विन कंदे। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।